वगण मां ख़बर ॾींदा हलो त वगण शहर में शान मुस्तफ़ा सदाकत साहबा कॉन्फ्रेंस मुनक़िद फ़कीर इलाही बख्श मुगेरी ऐं फ़कीर अब्दुल गफ़ार बुगियोई जी अॻवानी हिकु अज़ीम आलीशान जलसो मुनक़िद कयो वियो। हिन रूहानी जलसे में इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मौलवी ज़मीर हुसैन तुनियो, मंज़ूर अहमद मशहूरी, मुफ्ती इनायतुल्लाह सिकंदरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजे आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सभु साहबी शान मां ऐं वॾे मर्तबे वारा आहिनि ऐं अहल बैत दीन लाइ वॾियूं सख़्तियूं बर्दाश्त कयूं वयूं। शेर खुदा इमाम अली अलैहिस्सलाम जी बहादुर फर्ज़ंद मौलाए कायनात हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम वक़्त जे ज़ालिम यज़ीद जी बेयत न कई, हक़ ऐं सच ते सिर कुर्बान करे छॾियऊं। यज़ीदी लश्कर इमाम सगोरन जा कीमा साड़िया, पाणी बंदि कयो वियो हुयो। तकलीफ़ूं शहादतूं ॾेई बि रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे बचायो। जलसे में नात ख़्वाननि फ़कीर महरम कोसो, हाफ़िज़ अब्दुल सत्तार मुगेरी, हाफ़िज़ वसीम अहमद तुनियो हुसैनी ऐं ॿियनि नातूं पढ़ी वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। आख़िर में पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु घुरी वई। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला ॻोल्हे मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।